तव्हां सभिनी खे होलीअ जूं खोड़ 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 वाधायूं। हाय माण्हू, हाय गाइस, कीअं आहियो तव्हां सभई? अॼु इहो वीडियो स्पेशल वीडियो तव्हां सम्झी विया हूंदव छो। मां कल्ह वेही करे तव्हां लाइ हिकिड़ो होली स्पेशल वीडियो शूट कयो। इंस्टाग्राम ते मां पुछियो कि कहिड़ो वीडियो ठाहियां होलीअ लाइ, कलरनि सां कीअं बॉडी ख़राबु न थिए उहो, कि कुझु कुकिंग वीडियो ठाहियां, कि कुझु फनी वीडियो ठाहियूं। मूंखे चङनि ॼणनि चयो माए जा समोसा एंड चङनि ॼणनि चयो होलीअ कुछ स्पेशल डिज़र्ट वीडियो। आई लव कुकिंग, आई लव बीइंग इन द किचन एंड नयूं नयूं शयूं ट्राई करणु, एक्सपेरिमेंट करणु मूंखे ॾाढो वणंदो आहे। बट मोर देन नयूं नयूं पंहिंजे ई कल्चर जूं शयूं जेके मूंखे ख़बर ई न आहिनि उहे करणु ॾाढियूं वणंदियूं आहिनि। एंड सभु सिंधी फूड कुक बुक्स पढ़िया, अलका दी जी सिंधी रसोई वेबसाइट ॾिठी, ब्लॉग, एंड सिंधी माण्हू माए जा समोसा जाम ठाहींदा आहिनि, इहो मां ॿुधो हुयो। बट कल्ह मुंहिंजे मम्मीअ मूंखे ठाहिणु सेखारियईं ऐं मम्मीअ मूंखे ॻाल्हियूं ॿुधाई कि कीअं नानी, मम्मीअ जी मम्मी ऐं मम्मीअ जूं भेनरूं, मुंहिंजूं मासियूं गॾु वेही करे ठाहींदियूं हुयूं ऐं कीअं सावड़नि में ॾिण मोकिलिबा आहिनि त सचे घीअ में समोसा तरियल हूंदा आहिनि, केॾा वॾा वॾा समोसा ठाहींदा, ईअं भरे भरे माओ विझंदा हुआ, सभु ॻाल्हियूं पई ॿुधाए। एंड आई वॉज सो 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 हैप्पी। जाम मज़ो ईंदो आहे मूंखे इहो सभु ॿुधण में, सिखण में। चङनि में ईअं लॻंदो आहे कि पंहिंजी भाषा असां ॻाल्हायूं नथा त उन जे करे भाषा सां रिलेटेड जेके ॻाल्हियूं आहिनि न उहे बि हलंदियूं थियूं वञनि, ग़ाइब थियूं थींदियूं वञनि वक़्त जे हिसाब सां। मां सिखियमि मम्मीअ खां माए जा समोसा बिकॉज़ आई वॉज वेरी श्योर कि मूंखे हिन दफ़े होलीअ ते कुझु ठाहिणो आहे। हूअं मां वधीक मिठो खाईंदी न आहियां, न को खाइणु ॾींदी आहियां घर में, ऐं मैदो त सफ़ा न ईंदो आहे। त कुझु साल 2 साल खां पोइ अधु पा मैदो मां घुरायो। अच्छा, वीडियो स्टार्ट कयो, माए जा समोसा ठाहियो, हिते त मां खणी वेठी आहियां तव्हां लाइ खाइण लाइ। बट आई जस्ट विश मां तव्हांखे ईअं ॾेई सघां। आई मीन जस्ट ॾिसो हाउ ब्यूटिफुल इज़ दिस लुकिंग। बी ऑनेस्ट, ओके, बी ऑनेस्ट। मुंहिंजी कैमरा फोकस करणु सिखे तॾहिं न। फोकस, केॾी मस्तु डिज़ाइन कई आहे, वर्क कयो, वर्क जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। ओके, हाय गाइस, हाय माण्हू। ॿुधो, सॼो वीडियो प्रॉपरली शूट कयो हुयो, बट मुंहिंजी जेकी कैमरा आहे कैनन G7X Mark II, अगरि तव्हां वठण जी सोचो त न वठिजो। ऑटो फोकस जे चक्कर में सॼो वीडियो ब्लर शूट थियो आहे। माना 15-20 मिंट मां बक बक कई हुई, हुन मां ख़ाली 2-3 मिंट क्लियर शूट थियो आहे। आई एम सॉरी, प्लीज़ माफ़ करे छॾिजो। बट असां ब्लरी फुटेज रखी आहे, सफ़ा नंढी विंडो करे, जीअं तव्हां ॾिसी सघो, ॿुधी सघो मां छा थी ॻाल्हायां। ऐं मूंखे तव्हांखे रिक्वेस्ट करिणो आहे कि बुरो न मञिजो, छाकाणि हर वीडियो में त तव्हां मूंखे ॾिसंदा आहियो, हाणे न ॾिठो आहे थोरो क्लियरली त हले। ठीकु आहे, हाणे एंजॉय कयो। पहिरियों त असां मां खयों 1 कटोरो मैदो, 1 कटोरो अटो, गेहूं जो अटो, कणक जो अटो, एंड 3-4 चिमचा घी। घी इन करे छाकाणि त मां चङा वीडियोज़ ॾिठा जंहिंमें हुननि चयो, इंग्लिश में हुनखे शॉर्टनिंग चइबो आहे प्रोसेस खे, जीअं कुरकुरा बीहनि, क्रिस्पी बीहनि, गुजिया। मां गुजिया ठाहिया, माए जा समोसा ठाहिया, एंड गुजिया चाशनी वारा बि ठाहिया। त हिन वीडियो में तव्हांखे सभु वैरायटी मिलंदव। अच्छा, वीडियो स्टार्ट कयो। पहिरियों त अटो जेको हिकदमि बेस आहे, जेकी हीअ फिलिंग, हाणे वॾो थी खणा तव्हांखे ॾेखारण लाइ, जेको हे बेस आहे उहो ॾाढो ज़रूरी आहे। ओके, त अटे खे मां सुठी तरह ईअं घीअ सां मलियो जीअं क्रिस्पी थिए, एंड प्रेम प्यार सां शांति सां कयां पई, सुठो, माना ईअं तकड़ तकड़ वारा कम न। पहिरियों उहो कयो असां, उन खां पोइ थोरो 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 पाणी विझी करे कड़क ॻोयो अटे खे, ऐं कपिड़े खे आलो करे निचोड़े करे पीअण जे पाणीअ मां उनखे ढके रखियो 1/2 कलाक अटे खे। एंड बिकॉज़ मूंखे वधीक टाइम न हूंदो आहे लाइफ में, आई एम ऑलवेज शॉर्ट ऑफ टाइम। मुंहिंजी दिलि ॾाढी हुई कि मां माओ बि घर में ठाहियां, खोयो जेके चइबो आहे, फिको माओ न ठाहे सघियासीं। असां माओ वठी आयासीं, मिठो माओ, अछो कलर 1 पा, एंड थोरो सो ब्राउन माओ बि, भुगल माओ। इन मिठे माए में, अच्छे कलर में ड्राई फ्रूट्स विधा। एक्चुअली अञा जाम कुझु विझी सघिबो आहे, बट छाकाणि मूंखे सची में शूट जो टाइम घटि हुयो, 2 कलाक जी विंडो हुई, बट 4 कलाक लॻी विया। हमेशह मूंखां ईअं थींदो आहे। जेको असांखे इलायची पाउडर विझणो हुयो, मूंखे कोकोनट विझणो हुयो, उहो सभु रहिजी वियो तकड़ तकड़ में। बट मां उन सां बि संतुष्ट हुयमि कि हले ठीकु आहे, वांदो न आहे, बिकॉज़ माओ ऐं ड्राई फ्रूट्स जी ॾाढी मस्तु फिलिंग ठही हुई। त फिलिंग ठाहे सेपरेटली रखी। उन खां पोइ हिकु बाटीअ में मां खंडु विधी 1 कटोरो ऐं 1 कटोरो पाणी, ओके, इक्वल क्वांटिटी।
एंड केसर बि विधी एंड 5-6 टेपा लीमे जा। इनखे मां गरम पई कयां, बॉइल कयो, चाशनी ठाहे मूंखे रखी छॾणी साइड में छाकाणि त गरम गरम चाशनी में इहे तरे करे न विझबा आहिनि। थोरो चाशनी रूम टेम्परेचर हुजे, घटि गरम हुजे, थधी हुजे त बि हले। पहिरियों मां अटो ॻोहे रखियो, पोइ फिलिंग ठाही, उनखां पोइ चाशनी ठाही, चाशनी खे फुल टकाउ अची वियो, उनखां पोइ लाहे रखी। हाणे असां लीमे जा 4-5 ड्रॉप्स छो विधा, छाकाणि त जीअं चाशनी ॻंढो न थी वञे थधी थियण खां पोइ। एंड नथी वाकई में अॼु सुबुह ताईं ॾाढी मस्तु पई, अॼु मम्मीअ लोला पचाई। सॉरी, तव्हां वटि जॾहिं इहो वीडियो ईंदो, इहो 4 ॾींहंनि खां पोइ ईंदो। मां अॼु कहिड़ी तारीख़ आहे, 5वीं तारीख़ ते शूट कयां तव्हां लाइ, थर्सडे ॾींहुं। त इहो वीडियो तव्हां ॾे ईंदो आर्तवार, होलीअ ॾींहुं, पहिरें ॾींहं ते होलीअ जे। उनखां पोइ वॾी कढ़ाई रखी, तई रखी, ऑयल विधो। तव्हांखे ख़बर आहे मां कोल्ड प्रेस्ड ऑयल्स जी वॾी फैन आहियां, त पीनट कोल्ड प्रेस्ड ऑयल में सभु फ्राई कयो, उहो रखियो। उनखां पोइ वेलण चालू कयो ऐं कटोरीअ सां कटियो। उनखां पोइ थोरो माओ वारो फिलिंग विझी करे पाणीअ सां एजिस खे ईअं करे उनखे रोल कयो ऐं फोक सां ईअं डिज़ाइन पई ठाहियां साइड में। हीअ जेकी तव्हांखे हिते मस्तु वारी डिज़ाइन ॾिसण थी अचे, हिकदमि मस्तु वारी। ख़ाली तव्हां लाइ अञा रखिया आहिनि ॾेखारण लाइ, अध खां वधीक त कल्ह राति जो पूरा थी विया, बाक़ी अॼु सुबुह खां बि असां वेठा खाऊं था। बिकॉज़ माओ आहे न, वधीक ॾींहं हलंदो न, त ईअं हिकु हिकु करे कयो। बट मम्मी खे मां चयोमांसि तूं कीअं ठाहींदी आहे समोसा, उहे मूंखे ॿुधाए। त पोइ मम्मीअ वेलई, मम्मीअ कटई, पहिरियों त हेॾो वॾो ठाही, चयोमांसि न भाई थोरो नंढो। त पोइ नंढी साइज़ जा मम्मी स्पेशल समोसा। एंड अगरि तव्हां पुछो था कि मैदो 1 कटोरो छो ऐं 1 कटोरो अटो छो, आई डू नॉट लाइक मैदो। मां जाम हेल्थ कॉन्शियस, हेल्थ फ्रीक आहियां एंड मैदो अचण ई न ॾींदी आहियां घर में। असां न भटूरा, न पकवान, काई बि शइ मां मैदे जी न कंदी आहियां। जेके बि मैदे जूं शयूं हूंदियूं आहिनि उहे सभु मां अटे मां कंदी आहियां, ऐं सभु अटे मां सुठियूं ठहंदियूं आहिनि, ॾाढियूं सुठियूं ठहंदियूं आहिनि इनफैक्ट, प्लस हेल्दी। त बिना ईअं बुरो लॻण ऐं खाईंदा आहियूं, मैदे सां जाम प्रॉब्लम्स आहिनि। ईअं सभु पढ़ियो आहे। त एंड माई फैमिली इज़ वेरी स्वीट, हो सभु कोऑपरेट कंदा आहिनि, छाकाणि ख़बर अथनि की कमायो ई थी चए, असांखे कमायो। त इन करे अटो ऐं हे बट ॾाढा सुठा बीठा। एंड पोइ हे समोसा फ्राई कया, हे गुजिया फ्राई कया, समोसा फ्राई कया। गुजियनि में बि अलॻि अलॻि साइज़िस कयूं। एंड जीअं फ्राई पई कया, 1-2 मम्मी ॿाहिरि खणी वई भाउ खे, मुंहिंजे पप्पा खे खाराइण लाइ। मम्मी चई वाह गुडू छा बीठा अथई, गरम गरम एॾा क्रिस्पी मस्तु टुटनि पिया। आई विल शो यू। इहो मूंखे इंस्टाग्राम लाइ इहो वीडियो कढणो आहे। हाणे टोड़े छॾियो त खाऊं न। रोशा आ वटि सदको ॿ मिंट खाओ। रोशा चए थी यम्मी आहिनि, ॾाढा बुरकणा बीठा आहिनि। क्रिस्पी खे बुरकणो चइबो आहे सिंधीअ में। मस्तु ईअं टुटनि पिया, कल्ह गरम गरम मम्मी पप्पा खाधा। उनखां पोइ इहे सभु शांति सां तरे करे कढिया। ओके, उनखां पोइ कुझु पीस मां मुंहिंजी मर्ज़ी सां चाशनीअ वारी बाटीअ में विधा, उनखे 2-3 मिंट विधा, वरी पोइ घुमायो, वरी पोइ 2-3 मिंट विधो। एंड उनखां पोइ हिकु उहो खारायो मान, त उहो त जाम वणनि, बिकॉज़ यू नो ॿाहिरियों बेस लेयर ई एॾो मिठो थी वियो। त मां अध खां वधीक चाशनी वारा ई कया। हे 2 टे मां तव्हां लाइ रखिया हुया बिना चाशनी जे ॾेखारण लाइ, समोसो ऐं हिकु जेको हाणे असां खाधो उहो। मां चयो तव्हांखे सभु वैरायटी ॾेखारियां। एक्चुअली गुजिया सिंधियुनि जा न आहिनि, आई थिंक पंजाबियुनि जा आहिनि। असां सिंधी माए वारा समोसा कंदा आहियूं होलीअ ते, घीअर कंदा आहियूं, प्रागड़ियूं कंदा आहियूं। बट हिन दफ़े मूंखे घीअर ऐं प्रागड़ियूं करण जी काई हिमत न हुई, ताक़त न हुई, टाइम न हुयो। एंड मां पहिरियों दफ़ो काई ईज़ी वारी डिश करणु पई चाहियां होलीअ लाइ। मां पहिरियों दफ़ो थी मिठाइयूं ठाहियां, त इहो ईज़ी लॻो मूंखे, ऐं इन करे इहो कयो। ओके, त चाशनी में विझी करे कढी रखियो। उनखां पोइ पप्पा खे मां चयोमांसि शूट कयो, ब्लेस हिम, ही इज़ सच अ स्वीट हार्ट। त पप्पा मुंहिंजी फुटेज शूट कयूं, जंहिंमें मां खूब पसारी इज़ द ओल्डेस्ट पसारी दुकान इन उल्हासनगर। खूब पसारी खां मां गुल घुराया, एंड सिल्वर वर्क घुरायो। आई नो वर्क ते जाम कॉन्ट्रोवर्सीज़ आहिनि, मां सभु पढ़ियो वर्क जे बारे में ऑनलाइन। असली चांदी हीअं करण सां डिसअपियर थी वञणु खपे, आंगणनि ते चिपकणु न खपे या बॉल न थिए, ऐं उहो थियो। तव्हां ॾिसंदव मां वीडियो में कयां थी वर्क खां पोइ ईअं करे। एंड मां सोचियो उनखे मां ॿारे बि ॾिसां भई सड़े थो की कीअं थो थिए, बट उहो सभु करण जो टाइम न हुयो। त जेके चाशनी वारा बुॾल हुया न, चाशनी वारा,
उन्हनि ते मां वर्क कयो, गुलाब जा गुल हया एंड जो मां थकिजी पई हुयमि, हाय हाय उन खां पोइ रोटी मम्मीअ कई एंड मां चयो सुबुह जो सभु कंदमि। त अॼु सुबुह जो हिन कांसा जे प्लेट में फ़ोटो शूट कई मां, उहे फ़ोटोज़ इंस्टाग्राम ते मिलंदव तव्हांखे। एंड इहे हुया होममेड घर जा होलीअ लाइ माए जा समोसा, गुजिया विथ चाशनी एंड विदाउट चाशनी। एंड आई होप तव्हांखे इहो वणियो। तव्हां होली कीअं था सेलिब्रेट कयो मूंखे ॿुधायो। मूंखे पर्सनली कलर्स न वणंदा आहिनि, मुंहिंजे फेस ते मुंहिंजे स्किन ते कुछ भी टच थिए सफ़ा न वणंदो आहे। आई लाइक सेलिब्रेटिंग होली विथ अ लॉट ऑफ फूड, गुड क्लोथ्स, नाइस मेकअप, जस्ट चिलिंग एंड पंहिंजे घर वारनि सां हुजणु अगरि मां उन देश में आहियां त उन वक़्त ते। एंड जस्ट ईअं ई बस हॉलीडे सम्झी करे सेलिब्रेट करणु, कुछ ख़ासि खाइणु, कलर्स वारा न वणंदी आहे होली। त इन करे मां हे ठाहियो टू सेलिब्रेट होली एंड लास्ट ईयर हैज़ बिन सो डिफिकल्ट। आई पर्सनली फील इन कोविड जे वक़्त मां निकिरण में या उनखे बैलेंस करण में मूंखे खाधे ॾाढी मदद कई आहे। मां एॾो वधीक अञा डीप में हली वई आहियां, हूअं बि जाम हूंदी हुयमि, अञा डीप में हली वई आहियां रिसर्च जे। एंड आई कीप रीडिंग एंड आई कीप एक्सपेरिमेंटिंग इन द किचन। लड्डू ठाहींदी रहंदी आहियां रागी जा, अलॻि अलॻि शयूं कंदी रहंदी आहियां। एंड फॉर मी किचन इज़ थेरेपी। मां रोज़ कुकिंग न कंदी आहियां बिकॉज आई डोंट हैव द टाइम, बट जॾहिं जॾहिं कंदी आहियां इट जस्ट फील्स सो गुड। त कुकिंग इज़ वन ऑफ द सीक्रेट्स that has helped me stay sane, you know। पागल न थी वई आहियां मां कोविड जे करे, मूंखे थियो न हुयो। I'm just saying the COVID phase, touch wood okay, I hope तव्हांखे इहो वीडियो वणियो। sending you all of this वीडियो मां थी मोकिलियांव तव्हांखे। हा वठो प्लीज़ वठो, थोड़ा ई बचा अथव। आई होप तव्हां ॾाढी सुठी होली सेलिब्रेट कयो। असां तव्हां लाइ इहो वीडियो ठाहियो, मां हेयर स्टाइल ठाही तव्हां लाइ, तयार थी वेठी आहियां। एंड प्लीज़ असांखे कमेंट्स में ॿुधायो तव्हां कीअं था सेलिब्रेट कयो। तव्हां सभिनी खे होलीअ जूं खोड़ 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 वाधायूं। एंड अगरि तव्हांखे मूंखे विश करिणो आहे त प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वॼायो, वीडियो खे लाइक कयो, वीडियो खे शेयर कयो, हिन ग़रीबाणी छोकिरीअ खे हेल्प कयो प्लीज़। वधीक खां वधीक माण्हू ॾिसनि, असांजो चैनल वॾी सिंधी फैमिली थी वञे। एंड तव्हां लाइ खोड़ 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 प्यार। इहे ई आशाऊं आहिनि की असांजी सिंधी ॿोली सदा ईअं जीअं होली जा कलर्स हूंदा आहिनि न, तीअं ई असांजी भाषा, कम्युनिटी, कल्चर फ्लरिश थिए, ब्यूटिफुल, कलरफुल, असां सभु गॾु हुजूं। ठीकु आहे, सी यू इन द नेक्स्ट वीडियो। अप्रैल तो अचेव, चेटीचंड, ॿुधायो छा था कयो, मां छा कयां चेटीचंड लाइ, कमेंट्स में ॻाल्हायो मूंसां। थैंक यू, वना घर। ओके बाय, सी यू इन द नेक्स्ट वीडियो। प्लीज सब्सक्राइब, घंटी, बाय। हैप्पी होली।